ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं त MNA रफ़ीक जमालीअ जे भाउ जुमन जमालीअ समेत दादू ज़िले जे 22 गोसलू उस्तादनि जूं नौकरियूं चट थी वियूं आहिनि। MNA रफ़ीक जमालीअ जे भाउ जुमन जमालीअ समेत दादू ज़िले जे 22 गोसलू उस्तादनि जूं नौकरियूं चट थी वियूं आहिनि। तालीम खाते स्कूल मां लाॻीतो गैर हाज़ुर रहण ऐं शोकास जो जवाब न ॾियण ते 22 उस्तादनि खे बरतरफ़ करे छॾियो आहे। बरतरफ़ कयल उस्तादनि में MNA रफ़ीक जमालीअ जो भाउ जुमन जमाली नाले वारो ठेकेदार रियाज़ नाइच बि शामिल आहे। MNA जो भाउ जुमन जमाली बहादुर खान नाइच स्कूल में HST ऐं रियाज़ नाइच JST तौर मुक़ररु हो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। MNA रफ़ीक जमालीअ जे भाउ जुमन जमालीअ समेत दादू ज़िले जे 22 गोसलू उस्तादनि जूं नौकरियूं चट कयूं वियूं आहिनि।